नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर मीरज खां ख़बर ॾींदा हलूं त 4 महीना अॻु अदालती परिणो कंदड़ तालका कोट डीजी जे ॻोठ कोड़ो खान बंबरो जे रवासियण नौजवान नारी मसामात अरसाना धी गुलाम हुसैन बंबरो ऐं साॻे तालके जे ॻोठ मिठण फ़कीर जे रवासी नौजवान मोहम्मद उर्स वल्द तैमूर बंबरो खे तहफ़ुज़ फराहम न थियो। माइटनि तोड़े तर जे वॾेरनि खेनि कारो करार ॾेई छॾियो, जंहिं करे जान बचाइण लाइ दरबदर जो शिकार थी विया आहिनि। जोड़ो माइटनि हथां कारण इल्ज़ाम हेठियां मारण ऐं कूड़नि केसनि में फासण जी धमकियुनि जे ख़ौफ़ खां खैरपुर पहुची साफ़िन आॾो एहतजाज मुज़ाहिरो कंदे ॼाणायो त अरसाना जी शादी अॻु ॻोठ कोड़ो खान बंबरो जे रवासी राय बंबरो सां थियल हुई, जंहिं खेसि अटकल 1 साल अॻु घरू अणबरतां तलाक ॾेई छॾियो आहे। जंहिं बाद पंहिंजे माइटनि वटि रहंदी हुई त हिननि ॿिए हंधि ज़बरदस्ती परिणो करण पिए चाहिया, जंहिं करे घरां निकिरी पंहिंजी मर्ज़ी सां अदालती परिणो कयो आहे त खेसि ॻोठ कोड़ो खान बंबरो जा रवासी माइट ऐं वॾेरो पप्पू बंबरो, मंज़ूर, मुमताज़, शाहनवाज़, अली नवाज़ बंबरो कारण जो इल्ज़ाम मड़े क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे संदसि ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। हिननि आला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम करे संदसि ज़िंदगी बचायूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।